वाक़ई अपडेट कनालू ब्रेकिंग न्यूज़ है। तहरीक इंसाफ के लॉन्ग मार्च के रोकण लाइ कराची का इस्लामाबाद ताईं अहम रोड और मोटरवेज़ बंद किया विया आहिनि। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अहम ख़बर है हुकूमत रावलपिंडी का इस्लामाबाद वेंदड़ समूरनि रस्तनि के कंटेनर लगाए सील करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है अवां सां शेयर कयूं पिया। तहरीक इंसाफ के लॉन्ग मार्च के रोकण लाइ कराची का इस्लामाबाद ताईं अहम रोड और मोटरवे बंद किया वियो आहे। हुकूमत रावलपिंडी का इस्लामाबाद वेंदड़ रस्तनि के कंटेनर लगाए सील करे छॾियो आहे। मरी रोड फैज़ाबाद के एक्सप्रेस हाईवे के IJP रोड के कंटेनर्स ऐं कंडेदार तारू लगाए मुकम्मल तौर ते बंद कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं इस्लामाबाद मां सुभान खोसोका जी। सुभान अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, इमरान खान पारां इस्लामाबाद के डी चौक ते लॉन्ग मार्च वाले धरणे के ऐलान खां पोइ वफाकी सरकार पारां इहो फ़ैसिलो कयो वियो हो त कंहिं बि सूरत में धरणे जी इजाज़त न ॾींदी। जंहिंखां पोइ अॼु मुकम्मल तौर ते डी चौक आहे उनखे चइनी तरफ़नि खां बंदि कयो आहे। इन समेत फैज़ाबाद ते बि कंटेनर लॻाए उनखे बि बंदि कयो आहे। फैज़ाबाद जे जेके इंतज़ाम आहिनि उहे रेंजर्स हवाले कया विया आहिनि। अहिड़े तरीक़े सां मरी खां ईंदड़ जेके रस्ता आहिनि उन्हनि खे बि कंडेदार तारूं लॻाए वॾा कंटेनर लॻाए करे मुकम्मल तौर ते सील कयो आहे। अहिड़े तरीक़े सां इस्लामाबाद में मुख़्तलिफ़ जेके शहरनि खां जेके ईंदड़ रस्ता आहिनि उन्हनि खे बि मुकम्मल तौर ते कंटेनर लॻाए सील कयो आहे। जेके मेन जेको इशारा आहे उते पुलिस एहलकारनि जो अंग आहे उहो इंटर थींदड़ जेके रस्ता आहिनि उन्हनि ते पुलिस एहलकार त मौजूदु आहिनि, पर वॾी तादाद में पुलिस एहलकार उते नज़र न पिया अचनि। पर जेके कंडेदार तारूं समेत जेके मुख़्तलिफ़ कंटेनर्स आहिनि उन्हनि खे लॻाए करे मुकम्मल तौर ते बंदि कयो आहे। ख़ासि तौर ते डी चौक आहे उनखे चइनी तरफ़नि खां कंटेनर्स लॻाए करे उनखे मुकम्मल तौर ते सील कयो वियो आहे। उन सां गॾोगॾु जी मां पहिरियों ॿुधायो त फैज़ाबाद जेको इलाइक़ो आहे उते मुकम्मल तौर ते कंटेनर सां उनखे बंदि करण सां गॾोगॾु जेका रेंजर्स आहे उनखे जेके तमामु जेके इंतज़ाम आहिनि उहे रेंजर्स हवाले कया विया आहिनि। ऐं इहो फ़ैसिलो जीअं हुकूमत पारां कयो वियो त कंहिं बि सूरत में जेको लॉन्ग मार्च खे इस्लामाबाद में दाख़िल न थियणु ॾींदो। उन जेके इंतज़ाम आहिनि उहे मुकम्मल तौर ते मुकम्मल आहिनि। इस्लामाबाद जेके रस्ता आहिनि उहे मुकम्मल तौर ते सील आहिनि। जी महिरबानी अवां जी सुभान अपडेट करण लाइ।